धरतीअ ते सिर्फ़ु ज़िंदगी छो आहे, बाक़ी सयारनि ते छो न आहे? कंहिं सयारे ते ज़िंदगीअ जी बका लाइ छा ज़रूरी आहे? उहे शयूं जेके ज़िंदगीअ जी बका लाइ घुरिजनि उहे ॿियनि सयारनि ते छो न आहिनि? धरतीअ ते पाणी ऐं हवा कीअं ऐं छा मां ठहिया? दोस्तो, धरतीअ ते ज़िंदगी उन करे मुमकिन आहे जो हिते ज़िंदगीअ जे लाइ सभु उहे शयूं मौजूदु आहिनि जेके ज़िंदगीअ जे लाइ घुरिजनि। मिसाल, पाणी, ऑक्सीजन ऐं मुनासिब हवा, मुअतदिल गर्मीपद, सिज जी रोशनी ऐं तवानाई, ज़मीन जो मज़बूत सतह ऐं मक़नातीसी ढाल, उहे सभु शयूं गॾिजी ज़िंदगीअ लाइ साज़गार माहौल पैदा कनि थियूं जेके ॿियनि सयारनि ते न आहिनि। बाक़ी सयारनि ते ज़िंदगी छो न आहे? इन सवाल जो जवाबु हीअ आहे त ॿियनि सयारनि ते या त पाणी न आहे, या हवा में ऑक्सीजन न आहे, या तमामु घणी गर्मी या थधि आहे, या हवा ई न आहे त साहु कीअं खणिजे। मिसाल, मरकरीअ ते तमामु घणी गर्मी आहे, वेनस ते हवा ज़हरीली आहे ऐं मार्स ते पाणी तमामु थोरो आहे या न आहे। जुपिटर ऐं सैटर्न गैसनि जा वॾा सयारा आहिनि जिन ते ज़मीन जहिड़ो पको सतह ई न आहे। ज़िंदगीअ जी बका जे लाइ छा ज़रूरी आहे? दोस्तो, ज़िंदगीअ खे क़ाइमु रखण जे लाइ पाणी, जिस्म ऐं हयातियाती अमल लाइ ऑक्सीजन, साह खणण जे लाइ ऐं मुअतदिल हरारत, तमामु घणी गर्मी या थधि न हुजे, तवानाई, सिज जी रोशनी, खुराक ऐं फोटोसिंथेसिस जे लाइ, ऐं हिफ़ाज़ती फ़िज़ा, एटमॉस्फेयर, सिज जे नुक़सानकार शुआउनि खां बचाव जे लाइ। इहे शयूं लाज़मी घुरिजनि कंहिं ज़िंदगीअ जी बका जे लाइ। उहे शयूं ॿियनि सयारनि ते छो न आहिनि? जवाबु इहो आहे त सिज खां फ़ासिलो मुनासिब न आहे, घणो वेझो या घणो परे, फ़िज़ा जो दबाउ ऐं जोड़जक मुख़्तलिफ़ आहे। मसलन, वेनस ते कार्बन डाइऑक्साइड तमामु घणी आहे ऐं मक़नातीसी ढाल यानी मैग्नेटिक फील्ड न आहे, जंहिं सबबु शुआऊं ज़िंदगी ख़तमु कनि थियूं। धरतीअ ते पाणी ऐं हवा कीअं ठहिया? उन सवाल जो जवाबु हीअ आहे त धरती ठहण वक़्तु आतशफ़शानी धमाकनि मां बाफ़ निकिती। उहा बाफ़ थधी थी मींहं जी सूरत में वसण लॻी। हज़ारें सालनि ताईं मींहं वसण सां समुंड, डंडूं, नदियूं ठही वियूं। हाणे सुवाल आहे त हवा कीअं ठही? धरती ठहण दौरान गैसूं जॾहिं बाफ़ निकिती त गॾु थियूं, आतशफ़शान मां कार्बन डाइऑक्साइड, नाइट्रोजन, वाटर वेपर निकिता। पोइ ॿूटनि जे पैदा थियण सां ऑक्सीजन पैदा थी। ईअं धरतीअ जी फ़िज़ा ठही वई जेका अॼु ताईं ज़िंदगीअ खे तहफ़ुज़ ॾिए थी। हाणे सुवाल आहे त धरती कॾहिं ऐं कीअं, छा मां ठही? माहिरनि जे हिसाब सां धरती अॼु खां लॻभॻि 4.5 अरब साल अॻु ठही। उन वक़्तु सॼे शमसी निज़ाम ठहण जी शुरूआति थी रही हुई। सिज सभ खां पहिरें ठहियो। हिकु वॾो गैस जो गोलो हुयो जेको ॻरी करे रोशन तारो बणिजी वियो। सिज जे चौधारी गिर्द ऐं पथरनि जा टुकड़ा, डस्ट एंड गैस पार्टिकल्स, गर्दश करण लॻा। उहे नंढा टुकड़ा आस्ते आस्ते टकराए वॾा ॻोढ़ा थी विया। वक़्त सां गॾु उहे ॻोढ़ा गॾु थी हिकु वॾो गोलो बणिया जंहिं मां धरती ठही वई। उन अमल खे साइंस में अक्रिएशन अमल चइजे थो। हाणे सुवाल आहे त धरती शुरूअ में कहिड़ी हुई? शुरूआती धरती तमामु गरम, पघिरियल ऐं बाहि जहिड़ी हुई। धरतीअ जे मथाशिरे ते आतशफ़शानी धमाका यानी वोल्कानिक इरप्ट्स थींदा रहिया। पोइ आहिस्ते आहिस्ते धरती थधी थियण लॻी, मथाशिरे ते पथर सख़्तु थिया ऐं ज़मीन जी करस्ट यानी खल ठही। हाणे सुवाल आहे त पाणी ऐं फ़िज़ा कीअं ठहिया? धरतीअ जे अंदर खां बाफ़ ऐं गैसूं निकितियूं, ख़ासि करे वाटर वेपर, कार्बन डाइऑक्साइड ऐं नाइट्रोजन। उहे गैसूं गॾु थी फ़िज़ा बणिजी वियूं। बाफ़ थधी थी मींहुं बणिजी वसण लॻी। हज़ारें सालनि ताईं मींहुं वसण सां समुंड ऐं नदियूं ठही वियूं। हाणे सुवाल आहे त धरतीअ जो अंदरूनी ढांचो कीअं बणियो? जॾहिं धरती गरम हुई त ॻरियूं धातूं जहिड़ो क लोह, निकिल हेठि लही वियूं ऐं हल्कियूं शयूं मथां रहिजी वियूं, ऐं उहा विरासत अॼु बि आहे। मर्कज़ यानी धरतीअ जो विच वारो हिसो जंहिंखे कोर चइजे थो, लोह ऐं निकिल मां ठहियलु आहे। मेंटल ॻरियल पथरनि मां ठहियलु आहे, जॾहिं त करस्ट जेको धरतीअ जो मथाछिरो हिसो आहे या खल आहे, उहो मथाछिरे जो थुल्हो पिर्त जिते असां रहूं था। दोस्तो, गुज़ारिश कंदासीं त इन तरह जूं मालूमात मुश्तमिल वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, फेसबुक पेज खे लाइक कयो, ऐं तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि
पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा, वीडियो खे शेयर कंदा।